मेहड़ गवर्नमेंट डिग्री कॉलेज मेहड़ में नई मुक़ररु थियल प्रिंसिपल मोहम्मद इब्राहिम चांडियो जे अचण खां पोइ कॉलेज जे तालीमी निज़ाम में बहितरी। कॉलेज जी तारीख़ में पहिरियों भेरो शागिर्द मुक़ररु थियल यूनिफॉर्म में नज़र अचण लॻा। प्रिंसिपल मोहम्मद इब्राहिम चांडियो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मेहड़ कॉलेज में पढ़ंदड़ शागिर्दनि जे वालिदैन ऐं शागिर्दनि लाइ पैगाम ॾींदे चयो त हिन कॉलेज में डे बाय डे इम्प्रूवमेंट थी अचे ऐं मां अञा हफ़्तो पूरो थियो बि कोन्हे ऐं मुंहिंजी कोशिशि हिकिड़ी आहे त कॉलेज खे हिकु सुठे तरफ़ खणी वञा। कॉलेज में हिकु नयूं चेंज पियूं अचनि। कॉलेज में ड्रेस मूं लॉन्च कई आहे ऐं ड्रेस ऐं हींअर अटेंडेंस ते मुंहिंजो तमामु वॾो ज़ोर आहे। मुंहिंजी हिकिड़ी मेहड़ शहर जे तव्हांजे हिन चैनल जे सिलसिले सां त बाबा कॉलेज में पंहिंजा ॿार मोकिलियो, असां ते एतमाद कयो, असां ते ट्रस्ट कयो। इनशाअल्लाह असां तव्हांजे एतमाद ते पूरो लहंदासीं ऐं हिन कॉलेज में जेको मुंहिंजो विज़न आहे त मां हिन कॉलेज खे कैडेट कॉलेज वांगुरु कयां। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।